नाज़रीन, बुलेटिन में ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे तव्हांखे ॿुधायूं त नंगर पार्कर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में लंपी वायरस तबाही मचाए छॾी आहे। 100 खां वधीक ढोर मरी विया आहिनि। अहम ख़बर मांखे ॾियूं पिया। कोरासरी, गजड़ो चारण ऐं पेथापुर समेत ॿियनि ॻोठनि में लंपी वायरस तेज़ी सां पखिड़िजण लॻो। लाइव स्टॉक खाते के बि जोगा उपाउ न वरिता आहिनि। अहम ख़बर आहे नंगर पार्कर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में लंपी वायरस तबाही मचाए छॾी। 100 खां वधीक ढोर मरी विया आहिनि। कोरासरी, गजड़ो चारण, पेथापुर समेत ॿियनि ॻोठनि में लंपी वायरस तेज़ी सां पखिड़िजण लॻो आहे। लाइव स्टॉक खाते के बि जोगा उपाउ न वरिता आहिनि। नंगर पार्कर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में लंपी वायरस तबाही मचाए छॾी आहे। 100 खां वधीक ढोर मरी विया आहिनि। कोरासरी, गजड़ो चारण, पेथापुर समेत ॿियनि ॻोठनि में लंपी वायरस तेज़ी सां पखिड़िजण लॻो आहे, जॾहिं त लाइव स्टॉक खाते पारां के बि जोगा उपाउ न वरिता विया आहिनि। नंगर पार्कर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में लंपी वायरस तबाही मचाए छॾी आहे। 100 खां वधीक ढोर मरी विया आहिनि। कोरासरी, गजड़ो चारण ऐं पेथापुर समेत ॿियनि ॻोठनि में लंपी वायरस तेज़ी सां पखिड़िजण लॻो आहे।